नाज़रीन, मीरपुर माथेरो में नकली दवाउनि जो विकिरो थियण सबब कणक जे फसल के कापारी नुक़सान थियो आहे, जंहिं सबब आबादगार सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी ही रिपोर्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, असांजी ज़मीन जेकी कणक आहे 30 एकड़ आहे, उहा पोखई आहे। उनमें माना DAP बि विझाई आहे ऐं हर जो बि ख़र्चो आहे। ॿिज 2 मण एकड़ ते ॾिनो आहे। तक़रीबन में असांजो वधीक ख़र्च आहे। ऐं यूरिया बि असां ॾेई चुका आहियूं। पाणी लाता आहिनि। आख़िरी यूरिया फी एकड़ ते 3 बोरी यूरिया बि ॾेई चुका आहियूं। इहा कणक असांजी तक़रीबन सड़ी चुकी आहे। दवा खणी आयासीं बाबूराम खां, उहा स्प्रे कराई। बाबूराम ॾे विया हुयसि, तव्हांजी जेके दवा सां नुक़सान पहुचायो आहे। बाबूराम असांजी का ॻाल्हि बि न ॿुधे थो। साईं जन कॾहिं ॾिसण हेठों कीअं भाउ लॻल आहे, सभु पल सड़ी विया आहिनि। दवा इहो हालत कई आहे, कणक सफ़ा सड़ी वई आहे। असांजी महिनत अज़ाया पई वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हे फ़सुल असां ॾिसूं था पिया, बिक पासे वारो बि ॾिसंदासीं। हिन जो चवणु आहे त हिकिड़ी हे जेके प्रोडक्ट नी हे यूज़ थिया नी, जंहिंजे करे नुक़सानु थियो आहे। सेंट्रिक आहे या बायो ट्रेडर्स कंपनी प्रोडक्ट आहे, कलंदरी आहे ऐं ॿिया जेके प्रोडक्ट नी उहे हिन ते यूज़ थिया नी। त हिन में साइड इफेक्ट आहे। बिक वारो फ़सुल तमामु सुठा बीठा नी, हिते थोरो साइड इफेक्ट आहे। हुन जे लाइ बि ॾिसूं था पिया, नुक़सानु बहरहाल नज़र अचे थो। प्रोडक्ट इस्तेमालु थियो आहे सर, उहो 20 डिसंबर ते इस्तेमालु थियो आहे। साईं मक़सूद अहमद माना 18 तारीख़ ते ही कंप्लेन कई आहे। 18 तारीख़ खां पोइ असां मक़सूद अहमद सां कल राब्ते में आया आहियूं। विज़िट कयूं था, ॾिसूं था त फ़सुल में जेको मसइलो आयल आहे उन मसइले खे हल कयूं। का सारा सोखारनि ते को अमल कोन थींदो। असां ग़रीब रुली वियासीं। जेकॾहिं अज़ालो न थियो, घंटा घर चौक ते बि असां पाण खे भाउ ॾींदासीं। असांजो ॿियो हल कोन्हे। माल विकियो अथसीं, गाह ॻाल्हिया अथसीं, असां सभु बुख ते वेठा आहिनि। असांजा बचा 2 नंबर दवायूं ने असांजो नुक़सान कयो अथनि। हेॾो कणक जो त फसल तबाह थी चुको आहे। ज़रायत पाण में मिलत ने 2 नंबर दवायूं असांजो कणक जो फसल तबाह थी चुको।